मलिका माया गुलाम मुस्तफ़ा शाह तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइन न्यूज़। असां सां लाइन ते मौजूद आहे कलोई का रिपोर्टर मोहम्मद हसन नौरियो। जी मोहम्मद हसन नौरियो, कहिड़ा अपडेट आहिनि? जी नाज़रीन, कलोई वेझो शादीलार शहर लॻ वाटर कोर्स T2 जी आबादगारनि जी एहतजाजी मीडिया में ख़बरूं लॻण जी सीडा चेयरमैन कबूल मोहम्मद खटियाण नोटिस वरितो। पाण LBOD सिम नाले ते ठहियल वाटर कोर्स जो मुआइनो कयो ऐं उन मौक़े ते सीडा चेयरमैन कबूल मोहम्मद खटियाण पारां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त LBOD सिम नाले तां जेके वाटर कोर्स क्रॉस कनि था उन्हनि सभिनी जी मरमत जो कमु PC1 में शामिल आहे ऐं उन्हनि सभिनी जो कमु जल्द कयो वेंदो। हिन वधीक चयो त वाटर कोर्स T2 जो पाणी सिम नाले बि ज़ाया थी रहियो आहे। हिन मौक़े ते SDO फयाज़ कमराणी खे ख़ासि हिदायतूं ॾींदे चयो त 2 ॾींहंनि अंदरि मज़कूरा वाटर कोर्स जो कमु मुकमल करे ॾिनो वञे। हिन चयो त मुंहिंजे अचण खां पोइ मूं केतिरा ई गैर क़ानूनी वाटर कोर्स बंदि कया आहिनि ऐं गैर क़ानूनी पाइप कढिया आहिनि ऐं बिना सियासी फ़र्क़ जे, जंहिंजी नतीजे में अॼु सभिनी टेलनि जे पाणी पहुची रहियो आहे। ऐं वाराबंदी जे हवाले सां हिन ॿुधायो त का बि वाराबंदी न थींदी ऐं पुछड़ में पाणी बहितर थींदो ऐं हाणे इंशाअल्लाह पाणी जी सूरत हाल बहितर थींदो। ऐं हिन चयो त असांजो प्रोग्राम आहे त अकरम वाह खे पको करे हिन में 1000 क्यूसिक वधीक पाणी फ़राहम कयो वेंदो। जॾहिं त हुन मौक़े ते बदीन बचायो कमेटी जे अॻुवान हज़ीज़ुल्लाह डेरो चयो त सीडा चेयरमैन कबूल मोहम्मद खटियाण जी कारकर्दगी सुठी आहे ऐं हिन टंडो बागो ऐं बदीन सबब डिवीज़न जे वहाण पुछड़ी ताईं पाणी पहुचाइण लाइ तमामु घणी कोशिश कई हुई जेको सारा जोॻो अमल आहे। जॾहिं त हिन मौक़े ते वज़ीर आला सिंध जे मुआइन ख़ुसूसी पीर नूर अला कुरैशी चयो त जिते पाणी चोरी थिए थो या को मसइलो पेश अचे त आबादगार निशानदाही कनि त असां उहे मसइला हल कंदासूं। असां चाहियूं था त आबादगार मसइला खणी अचनि ऐं असांखे ॿुधाइनि ऐं इनशाअल्लाह उहे मसइला पर वक़्तु हल कंदासीं। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन नोरियो, शाइन न्यूज़, कलोई।